खेरापुर नथन शाह में जमियत उलमा इस्लाम तरफ़ां गोज़ू यूनिट जे जनरल सेक्रेटरी हाफ़िज़ुद्दीन मोहम्मद बुर्ड़ो जे क़ातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ हथनि में प्ले कार्ड खणी सिटी प्रेस क्लब अॻियां सख़्तु एहतिजाज कयो। एहतिजाज में जमियत उलमा इस्लाम जे कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। एहतिजाज जी अॻुवाणी कंदड़ JUI ज़िला दादू जे जनरल सेक्रेटरी हाफ़िज़ अनवर खुहारो, मौलाना अब्दुल अज़ीज़ खुहारो, मौलाना इमदाद सिंधी, हाफ़िज़ मोहम्मद इसहाक़ खुहारो, सैफुल्लाह राहूजो, मौलाना सरदार चांडियो, उस्ताद इमाम अली खोसो, अली असगर बुर्ड़ो, सदाम बुर्ड़ो, मोहम्मद इदरीस बुर्ड़ो, अब्दुल मजीद बुर्ड़ो ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अॼु खां 2 महीना अॻु घर जे मामले तां झेड़ो थी पियो हुयो, जहिड़े दौरान मथे में कुहाड़ी लॻण सबबि हाफ़िज़ुद्दीन मोहम्मद बुर्ड़ो फ़ौत थी वियो, जंहिं बाद पुलिस स्टेशन खेरापुर नथन शाह में अयाज़ बुर्ड़ो, अब्दुल रज़ाक़ ऐं वसीम पुट गुलाम रसूल बुर्ड़ो ते उन झेड़े जो केस दाख़िल कयो वियो। 2 महीना गुज़रण बावजूद का बि गिरफ़्तारी अमल में न आई, जॾहिं त मक़तूल जे वालिद अब्दुल मजीद बुर्ड़ो जो चवणु हुयो त असीं ग़रीब ऐं मिस्कीन आहियूं। मुंहिंजे पुट जे क़ातिलनि खे पुलिस रिश्वत जे एवज़ उन्हनि खे गिरफ़्तार नथी करे, जेके आज़ाद घुमंदा रहनि था ऐं हर रोज़ असांखे केस तां हथ खणण लाइ मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हिसाईंदा रहनि था ऐं मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुननि IG सिंध, DIG हैदराबाद ऐं SSP दादू खां मुतालबो कयो त हाफ़िज़ुद्दीन मोहम्मद बुर्ड़ो जे क़ातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। बरकत अली चांडियो, न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़, खेरापुर नथन शाह।